वेरुन जी वस्ती वेरुन जी वस्ती। सॼो ॾींहुं तुंहिंजो कीअं गुज़रियो? मां तोखे कीअं ॿुधायां अदी ऐं बाबा जे प्यार जी हेॾा सुहिणा रिश्ता मूंखां कीअं थिजी विया। हिन ॻाल्हि जी मूंखे ॾाढो दुख थींदो आहे मीरा। इहे रिश्ता जो न छॾाइजनि हा त असीं कीअं मिलूं हा? ईअं त पोइ तूं मूंखे ॾाढी गहरी क़ीमत ते मिली। मां का जहिड़ी तेड़ी न हुयसि जो सस्ते अघ में कंहिं राह वेंदड़ खे मिली वञा। तो ॾिस मूंसां गॾिजण जी केतिरी क़ीमत चुकाई आहे। हिकु तरफ़ रिश्तनि खां दूरी ऐं ॿिए पासे पंहिंजे रत जो सदको। ऐं टी ॻाल्हि त तूं हाफ़िज़े खां बि महरूम थी वएं। कंहिं ॾींहुं मूंसां साथ जे नुक़सान खे ॻणणु वेठे न त मूंखे छॾींदे देरि ई न कंदे। मुंहिंजो नालो मल्हार आहे मीरा। छिनण छिलण वारे ॾींहं ते हा ॼाओ ई कोन आहे। इन करे तूं मां ख़ातिरी रख। छलण वारनि तूं मूंखे न भाईंदी। चरिया माण्हू मूं त इहा ॻाल्हि बसि मज़ाक में कई आहे। मेरा मज़ाक में ई सही। छलण ग़लति थियण जी ॻाल्हि मूंसां वरी न कजे, छो त पाण खे ख़बर न हूंदी आहे त क़ब्र जी घड़ी कहिड़ी हूंदी आहे। कॾहिं कॾहिं इंसान जी पंहिंजी ज़बान उनजे ख़िलाफ़ वही वेंदी आहे। हा इहो त आहे। कॾहिं कॾहिं माण्हू जी पंहिंजे पाण खे बि नज़र लॻी वेंदी आहे। जी बानो एरिया बाबा बाबा तोखे सभु इन करे कयुमि त अॼु वेही तोसां वटि ॻाल्हि कयां। ॻाल्हियूं कदे कदे हीअं ॾींहुं गुज़री वेंदो ऐं वीचार तोसां ॻाल्हियूं थी वेंदियूं। बाबा अॼु दिलि थी चए त मां नंढड़ी ॿार थी वञा ऐं तव्हां खां आखाणियूं ॿुधां। उहे आखाणियूं जिन में परियूं हूंदियूं आहिनि, देव हूंदा आहिनि, सौदागर हूंदा आहिनि। ॾिस बाबा इंसान वरी केतिरा बि साल जहिड़ो हुजे, वरी 100 साल जहिड़ो छो न हुजे, वरी चाहे केतिरो वॾो छो न थी वञे, पर इंसान जे जेको अंदर जो ॿार आहे न, अंदर जो ॿार उहो सदाईं ॿार ई रहंदो आहे, नंढड़ो हूंदो आहे। ऐं उहो ॿार अहिड़ियुनि आखाणियुनि ॿुधण जे लाइ अंगल कंदो आहे। बाबा आखाणियुनि में देव ऐं जादूगर हूंदा हुया, पर असुल ज़िंदगीअ में ही वॾेरा ऐं सरदार माण्हुनि जो जीअण हराम करे छॾींदा आहिनि। तोखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां बाबा, ही जेके बि दुनिया जूं आखाणियूं आहिनि, कहाणियूं आहिनि, उन्हनि कहाणियुनि मां जेकॾहिं अहिड़े गंदी क़िस्म जा किरदार निकिरी वञनि त उन्हनि आखाणियुनि में उहा दिलचस्पी न रहंदी आहे, उहो मज़ो न रहंदो आहे। जेकॾहिं हूंदा ई न हुजे न त कंहिंखे बि रोशनीअ जी अहमियत जी ख़बर न पवंदी आहे। इहा ॻाल्हि त सही आहे। जीअं तूं हींअर हिननि उजागरनि जी ॻाल्हि करे रही आहीं। बाबा तूं मूंखे नंढपण जी का गुम थियल कहाणी ॿुधायो त जीअं मूंखे ख़बर पए त कीअं शहज़ादी ॾांहुं निकितल सौदागर जो पुटु देव जे चंबे में फासी थो वञे ऐं फिर शहज़ादी हुनखे धोखेबाज़ सम्झी वेही थी। ॾिस बाबा हिन दुनिया में हज़ारे बल्कि लखी कहाणियूं आहिनि, लखी। पर बाबा मां तुंहिंजी ॻाल्हि नए सिरे लिखण जो फ़ैसिलो करे छॾियो आहे। सोडा खान तूं एतबार जहिड़ो त यार माण्हू आहे कोन। बसि धीअ जी ख़ुशी ख़ातिर मिड़ई हाणे मूं संग खां इनकार कोन कयो। चाचा साहब कहिड़ी ॻाल्हि ते मां एतबार जहिड़ो न आहियां।
यार कहिड़ो मां तुंहिंजो भरोसो टोड़ियो आहे? अरे अब्बा तूं ॻाल्हि खे उते कन खां न झल एतबार जोगो तूं इन ॻाल्हि में नाही मता निकाह जे टाइम में तूं बंदूक खणी ॿिए जे पारां वञी कंहिंखे मारे। चाचा सावण, बंदूक त मुड़ुस जो शान आहे, शान। अरे वाह, अटो घर में न हुजे ज़ाइफूं भितनि ते छेणा थपी थी वठनि। बंदूक मुड़ुस जो शान आहे। चाचा सावण, मां पंहिंजी ज़ीनत खे कॾहिं बि शेरा थपड़ कोन ॾींदुसि, न वरी घर मां अटो खुटण ॾींदुसि। तूं हिन ॻाल्हि जो फिक्र ई न कर, बस तूं हा कर हाणे। रब साञा ॾींदुई बाबा, ज़ीनत मुंहिंजे जिगर जो टुकड़ो आहे, बसि जिगर जो टुकड़ो तुंहिंजे हवाले थो कयां, पोइ हाणे वधीक नसीब। ऐं जेकॾहिं मुंहिंजी न्याणी ख़ुशि हूंदी न त मरण खां पोइ मुंहिंजी दिलि क़बर में बि ख़ुशि हूंदी। चाचा सावण, ज़ीनत जो हल्को न कर, तूं बस निकाह जी तारीख़ ॾे त मां भिलो कयां वञी। बाबा चार चङा वठी अचई हा, काज जो ॾींहुं कोई ईअं चिट्टो थींदो आहे छा? चाचा सावण, मुंहिंजो सभु कुझु तूं ई आहे न वॾो मुंहिंजो, तूं तारीख़ ॾे, बाक़ी लोक जे चकर में वञे थो मुंहिंजो कमु धिकजे थो पोइ ते। चाचा बाक़ी हाणे तुंहिंजी मर्ज़ी, बाक़ी रही ॻाल्हि माण्हुनि जी, हाणे माण्हुनि खे पहिरें पई त कोन वठी ईंदुमि त हलो मूंसां। अब्बा हाणे यार जीअं तुंहिंजी मर्ज़ी, बसि मां छा कयां। ज़ीनत, ओ ज़ीनत, हेदात हेदात, ॻाल्हि ॿुधाई। छा आहे माई? अॼु ख़बर अथई, सोढे वॾो कमु कयो आहे, वॾो कमु कयो अथसि। अॼु पिणे खे अहिड़ियूं अखियूं ॾेखारियूं अथसि, अहिड़ियूं अखियूं ॾेखारियूं अथसि, हिकिड़ो वॾो कमु वरितो अथसि। हा, सोढे ॾेखारियूं। हा, उहो कीअं? इहा त तोखे ख़बर आहे न, पिणे शादी जी तारीख़ ॾियण लाइ केॾा नख़रा पे कया, जे पे ॻोठ जा चङा मठा गॾु कयो, उन खां पोइ तारीख़ ॾींदुसि। अमर, बाबे खे वोट वठणो आहे जो ॻोठ जे चङनि मुड़ुसनि खे बि घुराए। हुनजी उमिरि मरण जी आहे, को मुला घुराए, दुआऊं घुराए। मिड़ई कुराड़े जा नखरा वधी विया आहिनि, सोढे त ॿई हिकिड़ी ॾिनसि, सिधो थी वियो। सोडे बाबा सां बदतमीज़ी कई छा? अड़ी छोरी बस कर, हा ना पाटई पी लाए, बाह संदी कोन थी अथसि, साथ वञे सो खजी जे जिन लाइ। इन जॻह मुंहिंजो पुटु गामो ई थोरो चिड़ेसि न, रुगो अखियूं ॾेखारेसि, ओ ईअं वेड़जी वञो फको वञी करे। ॿिए कंहिंखे फिकर छो थींदो बाबा जो? मूंखे थींदो न, मां त रत आहियां, रत त टांगी ते बि भरंदो आहे। हींअर तो रत भरे, हींअर मुल्क में उहे दांगियूं न रहियूं आहिनि, आई आहे वॾी रत, दांगियूं था भरनि। छोरा बस कर, इहा मिड़ई हिकिड़ी चवणी आहे, ऊ वारी मुल्क में दांगियूं ॻोल्हण निकिरी पियो वई, चरियो ई सफ़ा। गामू चरियो कोन्हे माई, हे मिड़ई रुगो नाटक कंदो आहे, जीअं पंहिंजी खल बचाए सघे, छो त ही ॻाल्हियूं ई पादर खाइण वारियूं कंदो आहे। अरे इन मां तूं अंदाज़ो नथी लॻाई त अकुल घटि अथसि। जेकॾहिं हिन छोरे में अकुल जी ज़री कुझु वधीक हुजे न त पोइ हिते हुजे हा, कराची वञी भेले हा, कराची। हा अमर, भेल त पकर कंदा आहिनि, छेला ॿधा पिया हूंदा आहिनि मूं वांगुरु, तो वरी इहा कहिड़ी वॾी ॻाल्हि कई। अरे बस कर हाणे, बस कर, त मुक हणी मुंहुं न चिबो करे छॾई, अहिड़ो मुंहुं चिबो थी वेंदई हलियो जो 3 दॿे वारो बि कोन वठंदई, ऐं जेकॾहिं वठंदई न त कुल्फी बि हिकिड़ी कान मिलंदी असांखे। तो मुंहिंजी इहा क़ीमत लॻाई, मां हिकिड़ी कुल्फी बि न ला। कुल्फी था याद आयो, कल गामू तू मूंखां 50 रुपया वरिता हुया, तू चयो हुयो त अम्मा खां पैसा वापसी वठी करे तोखे ॾींदमि। अम्मा खां माई पैसा केरु ॾींदो? अरे बस कर हाणे, कहिड़ा लख छोड़े ॾिना अथई मुंहिंजे पुट खे जो अची वरितो अथईसि 50 रुपए जे लाइ। सा तो वञे, मिली वेंदई 50 रुपए, चुप करे बि। तुरी अम्मा खां पैसा घुरी, तोखे ख़बर न आहे अम्मा 50 नोट ई न रखंदी आहे, 5000 10,000 50,000 ॿधा रखंदी आहे। तव्हां सुञाण रहण, तव्हांखे कहिड़ी ख़बर आहे पैसो छा थींदो आहे? ओॾी महिल त मिंथू पियो करी, 50 रुपया ॾे, 50 रुपया ॾे, लेठड़ियूं बि पाई त कुल्फी वारो हलियो वेंदो, ऐं हाणे वरी चई त तूं सिंगू हूंदो आहे। वॾो थोरो करे छॾियो अथई, वॾो एहसान करे छॾियो अथई। 50 रुपया मूंखे वापस पहिरीं मिली वेंदई, अॼु न त सुभाणे मिली वेंदुसि हलिया।
50,000 खोलिया कराया पोली सही 50 सां कॾहिं मूं ॾिठासीं हमारा नी चाहता जी हरे ना जेरो जेरो तो जेरो आ मुंहिंजा 50 रुपया वापस कर अरे हले तिकी न थी क्यों ने देखा हा कदी बिलोर न केड़ा हाणे तूं मूंखां पैसा घुर पोइ मां तोखे ॾींदमि यार सोडा तूं मूंखे इहो ॿुधा त तूं मूंखे रोज़ु बनी ते छो वठी ईंदो आहीं अहिड़ियूं बनियूं अहिड़ा झर जंग वण टिण रोड रस्ता हर जॻह ते आहिनि हर हंध जे वणनि ऐं ॻोठ जे वणनि जी वास हिकु अलॻि हूंदी आहे मल्हार हर दग जी मिटीअ जी ख़ुशबू अलॻि हूंदी आहे ईअं ई हूंदो बल्कि ईअं ई हूंदो पर मुंहिंजा हवासी कम पिया करनि त मूंखे कहिड़ी ख़बर त कहिड़ा वण कहिड़ी वास तूं मूंखे दुआ कर त मुंहिंजी याददाश्त जल्दी अची वञे त पोइ तोसां गॾु हिन पेचरनि खे इंजॉय कबो अल्लाह करो याददाश्त अची वेंदी परेशान थी मालिक वेठो आहे न अचो सोडा ई केरु अरे यार मल्हार तूं हिनखे नथो सुञाणे अरे ही यार पंहिंजो बचपन जो दोस्त पंहिंजे ॻोठ जो नरोज़ आहे न अरे यार गौर करे मल्हार तूं हिन खां पुछी थो त मां केरु आहियां मां सोचियुसि त तूं मूंखे ॾिसी मूंसां भाकुर पाए मिलंदे यार अड़ी अड़ी हादा अनी ओई लबा ओदी मी छा नोरोज़ आयो आहे दवा या अल्लाह साईं ही छा थी रहियो आहे ही कहिड़ो इम्तिहान आहे नमा इली लबा आनी बाबा छो सॾियो आहे गुज़िरियल घड़ियुनि खे माण्हू हलंदड़ वक़्त में किथे अची सघंदो आहे न लबा ओए लबा न त ग़ुलाम रसूल सभु कुझु कीअं थो ठीक थी सघे जे रिश्ते जूं पाड़ू अधा साल पंहिंजे हथनि सां वॾे सुकाए वियो आहे उहे किथे थियूं सायूं थी सघनि बंजर ज़मीन ते मींहुं वसण जो को बि फ़ाइदो न आहे हूंदो अरे मिलिया अरे इनमी हा घणो ई भोगियो आहे मूं पर हाणे जंहिं मामले में मुंहिंजी दिलि पकी थी चुकी आहे उनखे विच में आणण जो कहिड़ो फ़ाइदो बसि जेको कुझु गुज़रियो न सो गुज़री वियो दे नहीं बीवी बुलाबदी छा चए तुंहिंजे चवण जो मतिलबु आहे त ॿियो सभु कुझु गुज़री वेंदो आहे पर प्यार गुज़रण जी शइ कोन्हे इंसान खे रोके हिकु हंधि बीहारे छॾींदो आहे हा शायदि ईअं ई आहे भला नोरोज़ खे तो किथे ॾिठो दा नी दबा ओरी दबा अच्छा सोडो ऐं मल्हार सां गॾु हुयो हा टई ॼणा तमामु गहरा दोस्त रहिया आहिनि दोस्त त ख़ैर बहु साले बि हुयो नोरोज़ जो पर मुंहिंजे करे इन्ही जे विच में अहिड़ी दुश्मनी पैदा थी वई जो अॼु ताईं अखियुनि जा लुड़की न सुकी सघिया आहिनि यार सोडा मूंखे मल्हार जो रवैयो सम्झ में कोन पियो अचे हीअ एॾो चुप चुप छो आहे यार मल्हार यार जी शिकायत जायज़ आहे
काफ़ी टाइम थी वियो तूं असां सां कचहरी बि कोन थो करी। ऐं तव्हांखे खोर सां ॿुधां पियो। मल्हार तोखे यादि आहे शाहकीक जे मेले ते हलियासीं ऐं तूं चोडेल ते चढ़ियो हुई। तूं चोडेल तां किरी पए, तोखे धकु लॻो। मां ऐं मल्हार किरो परेशान थियासीं। शुक्र कर त चोडेल मथे न हुयो, जेकॾहिं मथे हुजे हा न और किरे हा त असां पुरज़ा पुरज़ा थी वञे हा। मूंखे कुझु बि यादि न आहे रहियो नौरोज़ खान। सोडो तो खां हर भरू ॻाल्हियूं लिकाए थो। दरअसल मूंसां यादाश्त जो मसइलो थी वियो आहे। मूंखां गुज़िरियल ज़िंदगी जी पूरी यादाश्त गुम थी वई आहे। मूंखे त इहो बि यादि न आहे त तूं केरु आहीं, असां कॾहिं गॾु रहियासीं। पोइ ज़िंदगी जो मूंखे हिकिड़ो लम्हो बि यादि न आहे। माना त मेमोरी लॉस, हिनखे कुझु बि यादि न आहे। हिन जो इलाजु थी वेंदो, पर तव्हांजो इलाजु थोरो कास्टली आहे। उहा ई उमेदु आहे, इंशाअल्लाह। ख़ैर, तूं छॾे न करे मूंखे, तूं पंहिंजे बारे में ॿुधा। एतिरा साल तूं किथे हुई? तूं ॻोठु वापसि छो न पियो अची? मल्हार दरअसल मां ॻोठु छॾे शहर शिफ्ट थी वियुसि। मां ॻोठु हींअर मोटी आयो आहियां। इन जो मक़सदु त चाचे चिबड़ तोखे ना ई घुरायो? इहो चिबड़ खान वरी केरु? अरे यार, 92 साले जो पीउ। मूं सम्झो त तूं उन सां मिलियो आहे, उन तोखे हिते घुरायो आहे। पर 92 साले वारनि जो पीउ ओचिते किथां अची वियो? यार जेको बिजार खान जो खूनी कोट आहे न, चाचो चिबड़ किन सालनि खां उते कहे थो। यार साले खे त इहा ख़बर ई कोन्हे त असांजो पीउ को जीअरो आहे, उनखे क़ैद खाने में बंदि आहे। जीअं मां बानू जे नज़रुनि में अञा ताईं के हादसे में फ़ौत थियल हूंदुसि। ज़िंदगी में अलाए केतिरा भेरा मुंहिंजे नाले ते ख़तमा ई कुल बच कराया हूंदा। अरे यार, अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे का। भेण बानूअ खे तुंहिंजी ख़बर हुई त तूं जीअरो आहीं ऐं यार साले जो सॼो ड्रामो फैलाव थी चुको हुयो। तोखे ख़बर आहे त बानू हिन वक़्तु कहिड़े हाल में आहे? यार ॾाढी तकलीफ़ में आहे, सच पुछी त हर वक़्तु अखियुनि में ॻोल्हा अथसि। रो दीदी बते वीचारी। नौरोज़ मोटी आयो आहे। कहिड़े हाल में हूंदो मुंहिंजो नौरोज़? किथे वञो? मुंहिंजी मोहब्बत खे विसारे त न छॾी? पर न, हीअं कीअं थी? जेकॾहिं ईअं हुजे हा त हू बाबा जे चवण ते मोटी छो अची आ? न, हीअं न हूंदो। बाबा बाबा जॾहिं इंसान जो भाग वरंदो आहे न त हर उबती शइ सुबती थी पवंदी आहे। बसि हाणे तुंहिंजा ॾींहं बि बदिलजण वारा आहिनि। बसि इहे सम्झ त बदिलजी विया। पर बाबा, तुंहिंजो नौरोज़ ख़ान सां राब्तो कीअं थियो? चवनि था त उहो त ॿाहिरे मुल्क हुयो न?
हुन जो नंबर तोखे कीअं मिलियो? बाबा ॻाल्हि इहा आहे त नवरोज़ सां मुंहिंजो राब्तो कोन थियो आहे, बल्कि पंहिंजे में पाण ॻोठायो आहे। पहिरीं सोचियुमि त हुनजी ख़बर ॿुधाए तोखे तसली ॾियां, पर नवरोज़ जी ॻाल्हि जी त पहिरीं तोखे ख़बर आहे। बाबा अदा ग़ुलाम रसूल चए पियो त हू नौरोज़ खे अधे सोॾे वारनि सां गॾु ॾिसी आयो हुयो ऐं तो हुनखे सॾायो आहे। बाबा दरअसल ॻाल्हि इहा आहे त राति घर जो कुझु अहिड़ो माहौल ठही वियो जो हिन गोगे सम्झो त कण में मूं हुनखे घुराए वरितो आहे। बाबा जेकर तो हुनखे न घुरायो आहे न त इहा ॻाल्हि हिते रहण ॾे, हुन ॾे पाण हली न वञी आहे। बाबा ॻाल्हि आहे त मां तुंहिंजे चहिरे ते बुड़कूं ॾिसण जे लाइ कुझु करे सघां थो, बाक़ी हाणे इन नौरोज़ सां ॻाल्हि करण में कहिड़ी क़यामत थी अचे। न बाबा, मुंहिंजी दिलि नथी मञे। माण्हू अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं कंदा। बाबा मां ॾुखनि जी ॾाढी आहियां, मुंहिंजी दिलि हाणे पत्थर जी थी वई आहे। बाबा ॻाल्हि इहा आहे त तुंहिंजी अखियुनि में जेको ॻोढ़नि जो समुंड आहे न, किथे उहो सालिया जे क़बर खे ॻोढ़े न हुजे, उन करे हुनजे क़बर खे सवले करण जे लाइ मूंखे कुझु न कुझु करिणो पवंदो, कुझु न कुझु करिणो पवंदो। शहरोस्तान, घर जो कम जल्दी ख़त्म करे ऐं मुंहिंजे कमरे में अच। पर रुखसार बेगम, ईअं जेकॾहिं मां तुंहिंजे कमरे में अकेलो हलियो आयुसि ऐं पाण ॿई कंहिं ॻाल्हि ते बहस कंदासीं त पोइ शामिर छा सोचींदो? जेसीं तूं घर जो कमु ख़त्म करे वठंदे न, हू ओसी ते ई उतार ते निकिरी वेंदो। तोखे बि त कलाक सवा लॻी वेंदो न कम में। हा एतिरो टाइम त लॻी वेंदो, पर ख़ैर त आहे न रुखसार बेगम, राति को भला वॾो तूफ़ान आयो हुयो छा? तूफ़ान, ज़िलज़िला ऐं ॿियो अलाए छा छा। भला इहो शमशू जी ॾे ख़बर, उहो वीचारो ख़ैरत सां त आहे न। हूं बि शमशू जेकर तव्हां सां गॾु न हूंदो न, तव्हां कंहिं बि कम में अॻिते कोन वधी सघंदो। शमशू जो साथ ई तव्हांजी प्लानिंग हूंदी ऐं तव्हां पंहिंजी प्लानिंग में कामयाबु थींदो। शमशू हाणे ठीकु आहे, उन्हनि हिनखे कलाक खनि अॻुवा कयो, पोइ वरी छॾे ॾिनोसि। बहरहाल तव्हां हिन महिल वञो, असांखे को ॾिसी न वठे। तव्हां वञो, पोइ मां तव्हांजे कमरे में अचां थो। हा शहरोज़, तूं वाक़ई सही थो चवीं। हाणे त तो पंहिंजे कननि सां ॿुधी वरितो न त हिन ॾियण जे दिलि में छा थो हले। हाणे मूंखे तुंहिंजी ॻाल्हि ते यकीन अची वियो। ऐं शमीर साईं खे ॿुधायां थो कि तूं हाणे एतबार वारो माण्हू आहीं। उहा ॻाल्हि न आहे त को शमीर जी दिलि में मुंहिंजे लाइ हमदर्दी न आहे, न ई वरी का लालच आहे। इन जे लाइ मां शामिर खे बचाईंदो थो अचां। मूंखे बसि सिर्फ़ु इहा फ़िक्र आहे त असांजे ख़ानदान जी मिल्कियत रुखसार बेगम जे हथ में अची वई न, त पोइ पंहिंजे आशिक़ सां मिली करे असांजी मिल्कियत ते ऐश इशरत कंदा। रुखसार बेगम जे आशिक़ खे हींअर ख़ाली थोरो टेलर ॾेखारियो अथऊं, अगरि जेकॾहिं न मुड़ियो न त पोइ पूरी फिल्म ॾेखारींदोसांसि। इन जो मतिलबु त शमशू खे तुंहिंजे माण्हुनि ई सटको ॾिनो हुयो? जी हा, इहो त तमामु भलो थिए। शमशू जो मौत ॼण त हर फितने जो मौत हूंदो, पर अलाह साईं ईअं कंहिंखे तौफ़ीक़ अता फ़रमाए। सोप सीरियल वेरन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।